सिंधु दरिया में मुसलसल वहकरन हुजण सबब अॼु डेल्टा जे जियापे लाइ मिठे पाणी जो घुर्बल तादाद अॼु ताईं छोड़ थी वियो। अप्रैल खां अॼु 25 सेप्टेम्बर ताईं इरसा जे अंगन अखरनि मूजिबि डेल्टा में 27 मिलियन एकड़ फुट खां वधीक जो पाणी छोड़ थी वियो आहे। पाणी माहिरनि मुताबिक़ डेल्टा खे पंहिंजे तहफ़ुज़ लाइ सालानो घटि में घटि 27 मिलियन एकड़ मिठो पाणी घुर्बल हूंदो आहे, जॾहिं त मिठे पाणी ठाह तहत डेल्टा में सालानो घटि में घटि 10 मिलियन एकड़ मिठे पाणी जो छोड़ करण जी इरसा सिफारिश कई आहे। इरसा जी तजवीज़ कयल अंगन अखरनि सां अक्सर पाणी माहिर इख़्तिलाफ़ रखंदे उनखे डेल्टा जे तहफ़ुज़ लाइ घटि मिक़दार क़रार ॾियनि था। वाज़े रहे त डेल्टा में पाणीअ जो घुर्बल तादाद न पहुचण करे ठठो ऐं बदीन जी लखें एकड़ ज़मीन समुंड गिड़काए वियो आहे। हिन साल पंजाब जे 3 दरियाउनि में वॾी ॿोॾि अचण ऐं सिंधु दरिया जे मुसलसल वहकरनि सबबि अॼु डेल्टा मिठे पाणी जो घुर्बल तादाद हासिल करे सघियो आहे। ॿिए तरफ़ गुड्डू ऐं सखर बैराजनि ते पाणी में मुसलसल लाथ ऐं कोटरी बैराज ते चाड़ वारो सिलसिलो जारी आहे। इरसा जे अॼोके अंगन अखरनि मूजिबि गुड्डू बैराज ते अॼु मथां वेकिरो 2,01,500 क्यूसेक, हेठां वेकिरो 1,72,200 क्यूसेक, सखर बैराज ते मथां वेकिरो 1,99,900 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 1,44,900 क्यूसेक, जॾहिं त कोटरी बैराज ते मथां वेकिरो 4,07,200 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 3,80,200 क्यूसेक आहे। 1 अप्रैल खां 25 सेप्टेम्बर ताईं सिंधु दरिया जे डेल्टा में 27 मिलियन एकड़ फुट खां वधीक पाणी छोड़ करे चुको आहे।